मिस्किन गरीबन ते रहम कयई अल्लाह जे रस्ते में ॾिनई उहा अहिड़ी नेकी आहे जेका मथां खां उन जे लाइ निजात जो हिकु साहिबान बंदी वेंदी आहे अज़ाब खां रोके छॾींदी आहे हाणे उनखे का जगह न थी मिले सिर्फ़ पेरनि वारी जगह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पेरनि खां अज़ाब करण जे लाइ मलाइका जेॾी महिल अचनि था उन वक्त के नेकी थी अची वञे उहा कहिड़ी नेकी आहे जेका मलाइकनि खे पोइते थी करे अल्लाह जे रसूल फरमायो जिन कदमनि सां हली करे जमात सां नमाज़ अदा करण जे लाइ मस्जिद में ईंदो हुयो मस्जिद में अचण जे करे उहा नेकी उनखे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों तमाम तस्बीह तहलील तहमीद तक़दीस हम्द सना किबरियाई वडाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त के लाए जो कुल कायनात जो खालिक ऐं मालिक पालनहार ऐं परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातु रहमतु खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ाते अक़दस थे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अहले बैतिही व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरत यूनस जी एक आयत मूं तिलावत कई आहे। हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे किताबुल्लाह
प्यारे कलाम कलामुल्लाह जो तज़किरो फरमायो आहे ऐं क़ुरान करीम जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ॿारनि खे वॾी बिशारत ॾिनी आहे। कंहिं हिक शइ जी बिशारत ख़ुशख़बरी न, पर इन हिक आयत में अल्लाह रब्बुल आलमीन 4 वॾियूं ख़ुशख़बरियूं पंहिंजे मोमिन ॿारनि ऐं मोमिनियाणियुनि ॿारनि खे अता फरमायूं। हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे किताबुल्लाह क़ुरान करीम जी अज़मत, उन जो मकाम, उन जो शान ज़िक्र फरमायो आहे। खुश नसीब ही नंढड़ा मासूम ॿार, इन्हनि जा वालिदैन जिन पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे औलाद खे अल्लाह जे प्यारे किताब क़ुरान करीम जी तालीम ॾिनी आहे। 1400 साल 1500 साल तकरीबन थी चुका। अज ताईं दुश्मन क़ुरान करीम के मिटाइण जी कोशिश में आहे, लेकिन क़यामत ताईं क़ुरान करीम इहो दाइम ही कायम रहंदो, जंहिंजी न कोई ज़बर के तब्दील करे सके पियो, न को ज़ेर के तब्दील करे सघंदो। जंहिं पाक किताब जी ज़िम्मेदारी अल्लाह करीम खुद खई आहे। अल्लाह जे पाक किताब जी गुस्ताखी करन, अल्लाह जे पाक किताब सां दुश्मनी थो रखे, इस्लाम जो दुश्मन, लेकिन को न फर्क पवंदो अल्लाह जे पाक किताब में। उन जी ताज़ीम, उन जी हुर्मत, उन जी अज़मत हमेशा जारी हूंदी। अल्लाह ताला ही पंहिंजो पाक किताब पंहिंजे ॿारनि मुसलमाननि जे दिलनि में महफूज़ करे छॾियो आहे। उन जी ज़िम्मेदारी अल्लाह रब्बुल आलमीन खई आहे। इहो अल्लाह जो पाक किताब आहे। जंहिं ते नाज़िल थियो, जंहिं शख्सियत ते ही क़ुरान नाज़िल थियो, उहो अफ़ज़लुल अंबिया, अफ़ज़लुल बशर बणिजी वियो। ये कुरान करीम जी अज़मत आहे, ये कुरान करीम जो मकाम आहे, ये कुरान करीम जो शान आहे। जंहिं ते ही कुरान नाज़िल थियो, उन जो मकाम ऐं अज़मत एतिरी वधी वई जो अल्लाह ताला अफ़ज़लुल बशर जो ख़िताब त कयो, पर अफ़ज़लुल अंबिया, तमाम नबियन में भी अफ़ज़ल बणिजी विया। हिन क़ुरान करीम के जेको खणी आयो फरिश्तो, हिन क़ुरान करीम के नाज़िल करण वारो ऐं खणी अचण वारो उहो फरिश्तो अल्लाह जे इन पाक किताब जी अज़मत जे करे अफ़ज़लुल मलाइका, तमाम फरिश्तन में फज़ीलत वारो बणिजी वियो। जंहिं शहर में कुरान करीम नाज़िल थियो, जंहिं ज़मीन ते कुरान नाज़िल थियो, जंहिं बिलाद ते कुरान नाज़िल थियो, अफ़ज़लुल बिलाद अहब्बु इलल्लाह, अल्लाह ताला के पूरी कायनात में उहो शहर प्यारे में प्यारो थी वियो। जंहिं महीने में कुरान करीम नाज़िल थियो, अफ़ज़लु शुहूर इंदल्लाह, तमाम महीनन में फजीलत वारो महीनो रमज़ान मुबारक जो अल्लाह ताला करार ॾेई छॾियो। जंहिं महीने जी रात में कुरान नाज़िल थियो, अफ़ज़लुल लयाली, तमाम रातिन खां फजीलत वारी रात शब कदर जी रात बणिजी वई। जंहिं दिल ते अल्लाह ताला कुरान नाज़िल कयो, उनके अल्लाह करीम छा मकाम अता कयो। फरमाई ही दिल पूरी कायनात जे इंसानन में आला अफजल ऐं पाकीज़ा दिल आहे। व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन,
वइन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिका लितकूना मिनल मुंज़िरीन बिलिसानिन अरबिय्यिन मुबीन। ए कुरान करीम जहान जे रब का नाज़िल थियण वारो कुरान आहे। अल्लाह करीम जहान जे रब इन कुरान के नाज़िल कयो इन कुरान के खणी अचण वारो रूहुल अमीन जिब्राइल अलैहिस्सलाम अमानतदार दियानतदार अल्लाह जे तरफां अमानत में खियानत न कंदो ऐ मुझा प्यारा पैगंबर तुझे दिल ते अल्लाह ताला इन जिब्राइल जे जरिए कुरान के नाज़िल कयो ताजो तुमते जारी दर बंजी वनी अल्लाह जो पैगाम कौम के पहुंचाए करे कौम के अल्लाह जे अज़ाब काटे जारी कौम के गुनाहन काटे जारी कौम के जुर्मन काटे जारी कौम के जुर्म काटे जारी कौम के अल्लाह की नाफरमानी काटे जारी वइन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन अला क़ल्बिका तुझे दिल ते असां नाज़िल कयो। ऐं हदीस में ईंदो आहे मुस्नद अहमद जी रिवायत आहे सारी कायनात जे इंसाननि जे दिलनि खे अल्लाह ताला परखियो त भली दिल कंहिंजी आहे पूरी अफ़ज़ल इंसानियत में बेहतर दिल पाकीज़ा मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम जी आहे। इन कुरान करीम जो इहो मक़ाम आहे इहो शान आहे। तॾहिं इन कुरान करीम में आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जेका आयत मूं तिलावत कई फरमाई या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर क़ुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। फरमाई ऐ इंसान ताकीद तव्हां वटि नसीहत आई आहे पंहिंजे रब जे तरफ़ां तव्हां वटि नसीहत पंहिंजे रब जे तरफ़ां आई आहे व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर जंहिंजे ज़रिए अल्लाह करीम तव्हांजे दिलनि जी शिफ़ा रखी आहे तव्हांजे सीने जे हर बीमारी जी शिफ़ा रखी आहे। क़ुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका ऐ मुझा प्यारा पैगंबर तू ऐलान कर चओ बिफ़ज़लिल्लाह अल्लाह जी मेहरबानी सां अल्लाह जे फज़ल करम सां तव्हांखे ख़ुशि थियण खपे। तव्हां ख़ुशि थियो ही उहो किताब तव्हांखे मिलियो आहे अल्लाह जी रहमत मिली आहे उहा नसीहत मिली आहे जेका तव्हांखे ख़ुशि थियण खपे। ज़ालिका खैरुम मिम्मा यजमऊन फरमाई पूरी दुनिया में न जेका शे भले में भली तव्हां गॾु कयो दुनिया जी मिल्कियत दुनिया जो मालो मता दुनिया जो सोन चांदी दुनिया जी हर शइ खे जमा कयो अल्लाह फरमाए थो कायनात में अहिड़ी क़ुरान खां वधीक का ॿी शइ भली नाहे। तव्हांखे ख़ुशि थियणु खपे हिन कलाम अल्लाह खे ॿुधण खां पोइ ॾिसण खां बाद में अमल करण खां पोइ ख़ुशी कयो त अल्लाह ताला असांखे उहो पाकीज़ा किताब ॾिनो आहे। हाणे हिन आयत में 4 ख़ुशख़बरियूं आहिनि 4 मौइज़तुम मिर रब्बिकुम पहिरीं ॻाल्हि त ही नसीहत आहे तव्हांजे रब जे तरफ़ां वॾे में वॾी नसीहत आहे। इन जे ज़रिए ग़लत रस्तनि खां हटाए करे अल्लाह ताला तव्हांखे सिधे रस्ते ते आणींदो। अल्लाह जे नसीहत मां उहा नसीहत आहे जेका तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदी। ही अल्लाह जे नसीहत मां उहा नसीहत आहे जेका अल्लाह करीम जे लाइ तव्हांखे महबूब बनाईंदी तव्हांखे अल्लाह जे क़रीब कंदी। ही उहा नसीहत पहिरियों नंबर त नसीहत ॿियो नंबर अथव शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर तव्हांजी हर बीमारी जो इलाज इन क़ुरान में मौजूद आहे।
का अहिड़ी बीमारी ना है जो कुरान में उनजो हल न हुजे, उनमें शिफा न हुजे। हर तव्हांजी दिल की बीमारी, तव्हांजे सीने की बीमारी, तव्हांजी रूहानी बीमारी, तव्हांजी जिस्मानी बीमारी, तव्हांजे दिलनि में जेकॾहिं को हसद, को निफाक़, को साथ, उनजी बीमारी, गुनाहनि जी कत तव्हांजे दिलनि में, उनजी बीमारी। फरमाई हर सीने जे दिल की बीमारी जो ही इलाज आहे। टियों नंबर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो हिदायत आहे। चौथों नंबर रहमत आहे। ऐं हिदायत कुरान करीम में मेन मकसद कुरान करीम जो हिदायत आहे। जंहिं बि आयत में पढ़ो इहो मकसद असां भुलाए छॾियो आहे। कुरान करीम मकसद छाजे लाइ आयो? अल्लाह जो पाक किताब हिदायत जे लाइ। हिदायत मिली असांखे सिधे रस्ते ते अचूं, पर असां पंहिंजा पंहिंजा मकसद पूरा कया इन कुरान करीम मां। कुरान करीम पढ़ंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, पर असल मकसद जेको आहे उनखे भुलाए छॾियो असां। ऐं मिसाल ॾियां, चंद मिसाल। ऐं जेकॾहिं कंहिंखां पुछां त कुरान करीम तव्हां छो पढ़ंदा आहियो, सिर्फ हिकिड़ो जवाब मूंखे मिलंदो। जेकॾहिं इहो ई आउं तव्हां खां सवाल कयां त तव्हां कुरान करीम छो पढ़ंदा आहियो, त तव्हांजे तरफ़ां इहो ई जवाब मिलंदो, सवाब जे लाइ पढ़ंदा आहियूं। इहो ई जवाब हूंदो न, सवाब जे लाइ पढ़ंदा आहियूं। सवाब जे लाइ त पढ़ेव, पर असुल मक़सद तव्हांखे वरी बि हासिल न थियो। इन में कोई शक न आहे, कुरान सवाब आहे, अजुर आहे। एतिरो अजुर ज्यादा आहे कुरान जी तिलावत में जो हिकु हर्फ अलिफ, अलिफ हिकु हर्फ आहे, लाम ॿ हर्फ आहे, मीम टे हर्फ आहे। अलिफ लाम मीम जी तिलावत सां, इन ज़ुबान सां अदा करण सां 30 नेकियूं त मिली वयूं, वॾो सवाब आहे। असांजी नियत सवाब जी आहे, पर कुरान करीम जंहिं मक़सद जे लाइ आयो न, उन मक़सद जी नियत ही न शख्स न कई। सवाब पंहिंजी जॻह ते मिलियो, अॻिते हली उहो मक़सद न मिलियो, इहो सवाब ज़ाया थी वियो। छो त हिदायत न मिली। सारी ज़िंदगी आऊं पढ़ंदो रहियसि सवाब जी नियत सां, अजुर जी नियत सां। 100 साल जेकॾहिं बि ज़िंदगी थी वञे न, त बि गुमराही में पियो हो, शिरक में पियो हो, बिदात में हुयो, हुनखे सिधो रस्तो न मिलियो। रुगो तिलावत तिलावत अजुर जी नियत कयई, पर असुल मक़सद हुनखे न हासिल थियो हो हिदायत वारो। पोइ कहिड़ो फ़ाइदो? बार बार बीमार जे मथां कुरान करीम थो पढ़े। को शख़्स बीमार थींदो, हूअं यादि कोन्हे कुरान, सॼो ॾींहुं हुन जे मथां कुरान पढ़ियो वेंदो आहे, कुरान पढ़ायो वेंदो आहे। छाजे लाइ? अल्लाह जा बाना कि बीमारी आहे, बीमारी कान थी छॾे, तॾहिं तो आउं कुरान करीम पढ़ां। इन में बि को शक न आहे, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। कुरान में शिफ़ा आहे। وَنُنَزِّلُ مِنَ الْقُرْآنِ مَا هُوَ شِفَاءٌ وَرَحْمَةٌ لِّلْمُؤْمِنِينَ وَلَا يَزِيدُ الظَّالِمِينَ إِلَّا خَسَارًا। अल्लाह रब्बुल आलमीन मोमिननि जे लाइ कुरान करीम में शिफ़ा बि रखी आहे, त कुरान करीम रहमत बि बनायो आहे, ज़ालिमनि जे लाइ हिन में अज़ाब रखियो आहे। या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर। सीननि जे बीमारियुनि जो इलाज, दिलनि जे बीमारियुनि जो इलाज कुरान करीम में आहे। इन में कोई शक न अथव। कुरान मां शिफ़ा हासिल कयो, शिफ़ा त मिलंदी, पर असुल मक़सद हुनखे हासिल न थियो। सिर्फ़ इहो फ़ाइदो वरितई शिफ़ा जो। शिफ़ा जो फ़ाइदो त मिली वियो, बीमारी त हटी वई। अल्लाह जा बाना सूरतुल बक़रा जी तिलावत एतिरी छो थो करी? मख़सूस सूरतुनि जी तिलावत तोखे कंहिं चयो आहे? जवाब ॾींदो त बीमारी त पंहिंजी जॻह ते, घर में शैतान तंग था कनि, जिन्नात आहे, शयातीन आहिनि। इन करे मूंखे ॾस मिलियो आहे त क़ुरान पढ़ा, सूरतुल बक़रा पढ़ा, त जिन्न भॼी वेंदा, शैतान भॼी वेंदा। हा, इन में बि को शक न आहे, यकीनन ॻाल्हि त सही आहे। छो त अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिं जॻह ते क़ुरान करीम
करीम जी तिलावत थींदी आहे शयातीन भॼी वेंदा मैदान छॾे वेंदा जंहिं जॻह ते अल्लाह जे रसूल फरमायो सूरतुल बक़रा जी तिलावत थींदी आहे 3 ॾींहं शैतान न ईंदो आहे हक़ीक़त में ॻाल्हि सची आहे क़ुरान करीम शयातीन ऐं साहिरनि जादूगरनि जो दुश्मन आहे फ़ाइदो त मिली वियो शैतान त भॼी विया जिन्नात जो असर त ख़तम थी वियो पर असुल मक़सद त हिनखे हासिल न थियो हिदायत अञा बि न मिली ऐं क़ुरान करीम पढ़ा थो मुफ़स्सिर क़ुरान बणिजी वञा फ़हमे क़ुरान जा मौज़ू फ़हमे क़ुरान जा क्लास फ़हमे क़ुरान हर मस्जिद में क्लास लगी रहा आहिनि पढ़ाइण वारा लेक्चर ॾियण वारा सब्जेक्ट पढ़ाइण वारा क़ुरान करीम जा कारी आहिनि मुफ़स्सिर क़ुरान बि आहिनि छाजे लाइ तो क़ुरान एतिरो पढ़ियो आहे छाजे लाइ क़ुरान करीम खे एतिरो पढ़ी पियो जवाब छा ॾींदो त सम्झ अचे क़ुरान जी इल्मु हासिल कयां क़ुरान जो मुफ़स्सिर बणिजां क़ुरान मां तव्हांजो मूंखे ॼाण मिली वञे हा ॼाण बि मिली वई कारी बि बणिजी वियो मुफ़स्सिर बणिजी वियो क़ुरान जी तालीम हुनखे वॾे में वॾी मिली वई पर असुल नियत हुई कान हिदायत जी हिदायत वरी बि न मिली आई ॻाल्हि सम्झ में हेसि ताईं असां असुल क़ुरान जे मक़सद खे सम्झी न सघियासीं रुगो पंहिंजा पंहिंजा मक़सद हासिल कयासीं पर जेकॾहिं असुल क़ुरान करीम जे मक़सद खे असां सम्झूं न ऐं अल्लाह हिन क़ुरान जे ज़रिए असांखे हिदायत ॾे हिन क़ुरान जे ज़रिए असांखे सिधो रस्तो ॾेखार हिन क़ुरान जे ज़रिए असांखे शिरक ऐं बिदअत ऐं कुफ्र जे रस्तनि खां बचा ऐं अल्लाह सिराते मुस्तक़ीम न क़ुरान जे ज़रिए जंहिंजे लाइ क़ुरान तो मोकिलियो आहे असांखे नसीब फरमा जॾहिं हिदायत मिली वई न पोइ सभु कम पाण थी वेंदा तिलावत कर बीमारियूं बि ख़तम थी वेंदई जिन्नात शयातीन भॼी वेंदई फ़ाइदो थींदई रिज़्क़ में बरकत पोइ पवंदई बाक़ी सिर्फ़ु पंहिंजी लालच में क़ुरान मां फ़ाइदा हासिल इंसान पियो करे असुल हिदायत जे लाइ असां सोचूं त हीउ क़ुरान अल्लाह ताला मोकिलियो आहे हिदायत जे लाइ रहनुमाई जे लाइ क़ुरान करीम में अल्लाह ताला 2 जगहनि ते हिकिड़ी हिदायत फरमाई आहे मोमिननि जे लाइ ऐं ॿी हिदायत फरमाई आहे आम इंसाननि जे लाइ इन में फ़र्क़ु छा आहे पहिरीं त क़ुरान जी हीअ आयत असां ॾिसूं إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا كبيرا बेशक अल्लाह जो कुरान बेशक कुरान अल्लाह जो हिदायत तो दे सिधे रस्ते जे तरफ सही बात तो ॾेखारे सिधो रस्तो तो ॾेखारे सिराते मुस्तक़ीम तो ॾेखारे इन जे ज़रिए अल्लाह ताला बानी के ग़लत रस्तनि खां हटाए करे सिधे रस्ते ते आणींदो आहे फरमाई कुरान बिशारत तो ॾे ख़ुशख़बरी तो ॾे मोमिननि खे जंहिं अमल साले कया क़ुरान करीम उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी थो अचे ऐं उन्हनि जे लाइ वॾे में वॾो अजुर आहे वॾो अजुर उन शख़्स खे आहे जंहिं हिन क़ुरान ते अमल कयो पढ़ण वारा त घणा ई आहिनि तिलावत वारा घणा आहिनि पर अल्लाह ताला इन आयत में छा फरमायो क़ुरान उनखे सिधो रस्तो ॾेखारींदो वयुबशिरल मुमिनीन अल्लज़ीना यामलून सालिहात क़ुरान ते अमल जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं अमल सालिह थींदो अमल थींदो उन ते पोइ उन जे लाइ वॾे में वॾो अजुर आहे हुदा जी माना छा आहे हिकिड़ी जॻह ते अल्लाह ताला फरमायो ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिलमुत्तक़ीन ज़ालिकल किताब ही अल्लाह जो किताब अल्लाह जो कुरान वो किताब आहे जंहिंमें को शक न आहे ग़लतियुनि खां पाक आहे अल्लाह जो किताब हिदायत आहे मुत्तक़ीन जे लाइ परहेज़गारनि जे लाइ ॿी जॻह ते फरमाई हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान आम इंसाननि जे लाइ हिदायत आहे अचे थी ॻाल्हि सम्झ में हिकिड़ी जॻह ते जेकॾहिं हिकिड़ो ई लफ़्ज़ हुजे हा बस हुदल लिन्नास इंसान त सभु इंसान थी विया पर अल्लाह ताला ॼाणे थो उहो ई आलिमुल ग़ैब उहो ई उन जो ई इल्मु वसी आहे दुनिया में कंहिंजो इल्मु मुक़ाबिलो नथो करे सघे
अल्लाह ताला पद ॻाल्हियूं बयान कयूं। पहिरीं माना है हुदा जी रस्तो, रस्तो। ॿी माना है रस्तो ॾेखारण। टी माना है मंज़िले मक़सूद ताईं पहुचण। हाणे इन माना में पहिरीं माना जेका थी अचे उहा आहे आम इंसाननि जे लाइ हुदल लिन्नास, यानी ही क़ुरान रस्तो थो ॾेखारे तव्हांखे। ही हलाल आहे, ही हराम आहे, ही जाइज़ आहे, ही नाजाइज़ आहे, ही सही आहे, ही ग़लत आहे, ही जन्नत ॾे रस्तो वेंदो, ही जहन्नम ॾे रस्तो वेंदो, ही अल्लाह खे राज़ी कंदो, ही शैतान खे राज़ी कंदो। इहो आहे आम हुदल लिन्नास, सभिनी खे ॾेखारींदो क़ुरान उहो रस्तो। ऐं ॿियो आहे मंज़िले मक़सूद ताईं पहुचाइण, इहो अथव हुदल लिल मुत्तक़ीन। जंहिं क़ुरान ते अमल कयो, जेके मुत्तक़ीन बणिजी विया, जेके परहेज़गार थी विया, जेके पक्का मोमिन बणिजी विया, क़ुरान दुनिया में बि उन्हनि जो साथ ॾींदो, आलम बरज़ख में बि साथ ॾींदो, मंज़िले मक़सूद जन्नत में दरवाज़े ते अंदरि दाख़िल करे पोइ छॾींदो उनखे। तॾहिं फरमाई हुदल लिल मुत्तक़ीन जो मतिलब त मोमिननि खे रस्तो कीअं थो ॾेखारे, मोमिननि जो इहो रस्तो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ही क़ुरान अल्लाह जो किताब, इहो किताब आहे जेको दुनिया में बि मोमिन खे हिदायत ते थो आणे, सिधे रस्ते ते। मिसाल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, तबरानी फिल कबीर में यह हदीस हजरत बरा बिन आज़िब रज़ी अल्लाहु अन्हु इन हदीस जो रावी आहे। फरमाई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, जॾहिं हिकिड़े मुस्लमान मोमिन खे जन्नत में दफ़नायो, यानी क़ब्र में दफ़नायो वेंदो आहे, मुस्लमान मोमिन दफ़न कयो वियो क़ब्र जे अंदरि, उन्हनि जे लाइ सवाल जवाब वारा मुनकर नकीर अची सवाल था कनि। जॾहिं हू सही जवाब ॾींदो आहे, सवालनि जा सही जवाब मोमिन ॾींदो आहे, मुस्लमान ॾींदो आहे, तेॾी महिल उहे मलाइका मुनकर नकीर उन खां पुछंदा आहिनि, वमा युदरीक, तोखे कंहिं इहो पढ़ायो, तोखे कंहिं या मालूमात ॾिनी जो तो हर सवाल जो जवाब सही ॾिनो आहे? हू जवाब छा ॾींदो? करातु फी किताबिल्लाह, करातु फी किताबिल्लाह, मूं अल्लाह जो किताब पढ़ियो हो, अल्लाह जो क़ुरान पढ़ियो हो, मूं उन ते ईमान आंदो हुयो, उनखे मूं सचो सम्झो हुयो। इहा हिदायत मूंखे दुनिया जे अंदरि ज़िंदगी में क़ुरान ॾिनी हुई, इहा रहनुमाई क़ुरान करीम कई हुई। तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो, हुदल लिल मुत्तक़ीन, उहे इंसान मुत्तक़ी बणिजी विया जिन क़ुरान वारो रस्तो वरितो, क़ुरान वारी वाट वरिती। दुनिया में बि क़ुरान उन्हनि खे न छॾियो, उन्हनि सां गॾु हुयो। ऐं जॾहिं दुनिया मां हलिया विया, अज़ाब क़ब्र बरहक़ आहे, हर मुस्लमान जो इहो ईमान आहे। क़ब्र में हिसाब किताब थिए थो, मुजरिम खे अज़ाब थिए थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, हिकिड़ो माण्हू दुनिया में क़ुरान करीम सां मोहब्बत कंदो हुयो, अल्लाह जे पाक किताब सां हुनजी मोहब्बत हुई, पर पोइ बि उनखां कुझु अहिड़ा गुनाह थी विया जो अज़ाब क़ब्र जे लाइ अल्लाह ताला जो हुकुम थियो फ़रिश्तनि खे त इन शख़्स खे अज़ाब करणो आहे। केरु मुस्लमान आहे, क़ुरान करीम खे सम्झण वारो आहे, पर ॿिया बि एतिरा के गुनाह आहिनि जो हुकुम थो थिए त हिन शख़्स खे क़ब्र में अज़ाब कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेॾी महिल फ़रिश्ता था क़ब्र में अचनि, अज़ाब वारा मलाइका अचनि था उनजे अज़ाब करण जे लाइ, सिर्फ़ 3 जॻहूं उन्हनि खे मिलंदियूं आहिनि क़ब्र में। मथे वारे पासे
सेरांदी खां या पेरांदी खां या मथां खां न सॼे पासे अज़ाब था करे सघनि न खॿे पासे अज़ाब था करे सघनि सॼे पासे बि लहद दीवार आहे खॿे पासे बि दीवार आहे हाणे अचनि था अज़ाब वारा फ़रिश्ता मलाइका अचनि था क़ब्र जे अंदरि सिधो आया मथे जे पासे खां सेरांदी खां आया मथे वारे पासे खां हिन माण्हू खे अज़ाब करण जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उन जगह ते अॻियां क़ुरान करीम तो अची वञे अल्लाह जे पाक किताब जूं आयतूं अल्लाह जे पाक किताब जूं सूरतूं उन जे सरांदी खां अची करे अज़ाब वारे मलाइकनि खे परे था कनि कॾहिं बि असां हिन शख़्स जे मथां अज़ाब करण न ॾींदासीं असां हिन दिमाग़ खां मथे खां न अचणु छॾींदासीं छो हिन अल्लाह जे पाक किताब खे पढ़ियो हुयो अल्लाह जे किताब खे यादि कयो हुयो इन जे दिमाग़ में अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं हलंदियूं हुयूं दिलि सां पढ़ंदो हुयो इन करे असां अल्लाह जे आयतुनि सां हिन मुहबत कई असां अज़ाब करण न ॾींदासीं अल्लाह जे रसूल फरमायो उहे अज़ाब वारा मलाइका फिरी मथां था अचनि हाणे मथां था अज़ाब कयूं पाण फरमायूं मथां खां वरी उन जे लाइ नेकी थियूं अचनि ख़ैरात कयईं सदक़ात कयईं मिस्कीन ग़रीबनि ते रहम कयईं अल्लाह जे रस्ते में ॾिनई उहा अहिड़ी नेकी आहे जेका मथां खां उन जे लाइ निजात जो हिकु साहिबान बणिजी वेंदी आहे अज़ाब खां रोके छॾींदी आहे हाणे उनखे का जॻह नथी मिले सिर्फ़ु पेरनि वारी जॻह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पेरनि खां अज़ाब करण जे लाइ मलाइका जेॾी महिल अचनि था उन वक़्त के नेकी थी अची वञे उहा कहिड़ी नेकी आहे जेका मलाइकनि खे पोइते थी करे अल्लाह जे रसूल फरमायो जिन कदमनि सां हली करे जमात सां निमाज़ अदा करण जे लाइ मस्जिद में ईंदो हुयो मस्जिद में अचण जे करे उहा नेकी उनखे बचाए थी छॾे हाणे का बि जॻह नथी मिले अज़ाब जे लाइ फ़रिश्ता वापसि था हलिया वञनि ॿुधाइनि था अल्लाह खॿे मथे खां आयासीं क़ुरान करीम साम्हूं अची वियो मथां खां चाहियोसीं अज़ाब कयूं ॿियूं नेकियूं साम्हूं अची वयूं पेरनि खां चाहियोसीं हिन ते अज़ाब कयूं ऐं अल्लाह हिन जो मस्जिद में अचनि निमाज़ अदा करनि जमात जो ख़्यालु रखनि अल्लाह इहा नेकी अहिड़ी हुई जो असांखे रस्तो न मिलियो अल्लाह ताला फरमाए थो मूं बाने खे माफ़ कयो छॾियो बसि छॾियो हिनखे अज़ाब न कयो हिन जूं नेकियूं सभ खां पहिरीं आहे नेकी क़ुरान करीम जी आहे क़ुरान ते जॾहिं अमल हुयो त ॿियूं बि नेकियूं हुयूं जॾहिं क़ुरान ते अमल न कयईं त पोइ यकीनन का बि नेकी उनखे फ़ाइदो न ॾींदी त हीअ अल्लाह जो पाक किताब मोमिन जे लाइ हुदल लिल मुत्तकीन मोमिन खे मंज़िल मक़सूद ताईं पहुचाईंदो दुनिया में बि साथ ॾिनई क़ब्र में बि साथ ॾिनई अहिड़ो आहे को साथ ॾियण वारो वफ़ादार साथी हरगिज़ न जे दुनिया में ॾिसजे त माउ पीउ खां वधीक कोई वफ़ादार नाहे औलाद खां वधीक का बि शइ प्यारी कान्हे का जेतिरे क़दुरु माउ पीउ औलाद जे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा दुनिया में को बि अहिड़ो नाहे तकलीफ़ बर्दाश्त करे पर उहो वक़्तु अची वेंदो आहे जॾहिं माउ पीउ बि मजबूर थी साथ छॾे ॾींदा केॾो बि प्यारो हुजे पर फौत थियण खां बाद में क़ब्र ताईं ईंदा रोअंदा रहंदा हथनि सां मिटी वराईंदा लेकिन गॾु न हूंदा ही अल्लाह जो पाक किताबुल्लाह अल्लाह जो कलाम उहो साथी आहे उहो वफ़ादार क़ुरान आहे जेको दुनिया में बि त गॾु हो क़ब्र में बि गॾु आहे हशर में बि गॾु हूंदो मंज़िल मक़सूद ताईं पहुचाईंदो अल्लाह जे रसूल फरमायो महशर जो मैदान आहे उन वक़्तु सख़्त गर्मी हूंदी नेज़े जे बराबरि सिज जी तपश हूंदी इंसान नफ़्सी नफ़्सी जे आलम में हूंदो पाण फरमायूं ॿ रोशन सूरतूं पढ़ंदा कयो सही मुस्लिम जी हदीस आहे पाण फरमायूं ॿिनि रोशन सूरतुनि खे पढ़ंदा कयो हिकु सूरतुल बकरा ॿी सूरत आल इमरान पाण फरमायूं इहे ॿ रोशन सूरतूं क़यामत जे ॾींहुं तव्हांजे लाइ साहिबान हूंदियूं उन तव्हांजे लाइ छत जी सूरत बणिजी वेंदियूं तव्हांजे लाइ ख़ूबसूरत साहिबान हूंदो छटी बणिजी वेंदियूं तव्हांजे लाइ पखियुनि जे कतारुनि वांगुरु तव्हांजे मथां अची छांव कंदियूं महशर जे मैदान में इहे अल्लाह जो पाक किताब साथ ॾींदो हुदल लिल मुत्तकीन मंज़िल
मक़सद वारी मंज़िल आहे जन्नत। जन्नत ताईं पहुचाईंदो। अल्लाह जे रसूल फरमायो क़ुरान जे क़ारीअ खे, क़ुरान जी तिलावत वारे खे चयो वेंदो ऐं क़ुरान करीम सां मोहबत रखण वारा, क़ुरान करीम खे पढ़ण वारा, पढ़ंदो वञ। जिथे क़ुरान करीम तूं ख़त्म करी उते तुंहिंजी मंज़िल आहे, उते तुंहिंजो जन्नती महल आहे, एॾो वॾो तुंहिंजो मक़ाम आहे। त हुदल लिन्नास, ही क़ुरान करीम तमाम इंसाननि जे लाइ हिदायत आहे। त हुदल लिलमुत्तक़ीन, मुत्तक़ीन जे लाइ वॾे में वॾी हिदायत आहे अल्लाह जे हिन पाक किताब में। ही उहो क़ुरान करीम आहे जंहिंजे ज़रिए अल्लाह ताला सां रिश्तो जुड़ंदो आहे, अल्लाह ताला सां ताल्लुक़ क़ाइम थींदो आहे। असां कॾहिं इहो सोचियो न हूंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, सिलसिला सहीह में हदीस आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन्न हाज़ल क़ुरआन सबबुन, इन्न हाज़ल क़ुरआन सबबुन फतमस्सकू फीह। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो बेशक अल्लाह ताला सां ताल्लुकात के कायम करण जे लाइ ही क़ुरान करीम तव्हांजे लाइ सबब आहे। इन क़ुरान जे ज़रिए अल्लाह ताला सां तव्हांजो रिश्तो जुड़ंदो। हिन क़ुरान जे ज़रिए तव्हांजो ताल्लुकात अल्लाह ताला सां हूंदो। हिन क़ुरान करीम जे करे तव्हां अल्लाह ताला जे वेझो थींदो। इन करे पर फरमायो इन क़ुरान खे चंबड़ी वञो, क़ुरान खे मज़बूती सां पकड़ियो, तव्हांखे ॿ फ़ाइदा थींदा। अल्लाह जा रसूल उहे ॿ फ़ाइदा कहिड़ा हूंदा? फरमायो वलन तज़िल्लू वला तहलिकू बअदहू अबदा। पाण फरमायो जॾहिं तव्हां क़ुरान करीम खे मज़बूती सां पकड़ियो आहे, सीने में महफ़ूज़ कयो, दिल में महफ़ूज़ कयो, दिमाग़ में महफ़ूज़ कयो, क़ुरान करीम सां मोहब्बत रखी क़ुरान खे दुनिया में साथी बनायव, तव्हांखे ॿ फ़ाइदा थींदा। वलन तज़िल्लू, कॾहिं तव्हां गुमराह न थींदव, ग़लति रस्तनि ते न ईंदव। वला तहलिकू बअदहू अबदा, कॾहिं बि उन खां पोइ अल्लाह ताला तव्हांखे हलाक न कंदो। पहिरीं ॻाल्हि क़ुरान करीम ते अमल करण सां अल्लाह ताला तव्हांखे गुमराही खां बचाईंदो। जंहिं क़ुरान करीम खे पढ़ी ऐं सम्झो, उन जे तर्जुमे खे ॾिठो, उन जे मतिलब खे अल्लाह जे रसूल जे हदीसुनि में ॻोल्हियो, उन ते अमल कयो, उहो शख़्स कॾहिं गुमराह न थींदो। ॿियो नंबर इनाम इहो मिलंदो वला तहलिकू बअदहू अबदा। अल्लाह ताला तव्हांखे अज़ाबनि खां बचाईंदो, अल्लाह ताला तव्हांखे ज़िलज़िलनि खां बचाईंदो, अल्लाह ताला तव्हांखे तूफ़ाननि खां बचाईंदो, अल्लाह ताला तव्हांखे तमामु मुश्किलात ऐं मुसीबतुनि खां बचाए रखंदो। इहो क़ुरान खे ढाल अथव। असां क़ुरान करीम खे छॾियो आहे, किस्म किस्म फितना पैदा थिया आहिनि। क़ुरान करीम खे असां छॾियो आहे, असां ज़लील ऐं रुसवा थी विया आहियूं। क़ुरान करीम खे असां छॾे ॾिनो आहे। अॼु बेरोज़गारी महांगाई उरूज ते छाजे लाइ थी आहे? हिन अल्लाह जे पाक किताब खे अल्लाह ताला बिशारत ॾेई करे मोकिलियो हो, तव्हांजे लाइ क़ुरान ज़ामिन आहे, तव्हां ते मुसीबत न ईंदी, तव्हांखे तकलीफ़ न ईंदी, तव्हां ते अज़ाब न ईंदा, तव्हां गुमराह न थींदो। पर जॾहिं असां क़ुरान करीम खे छॾे ॾिनो आहे, अॼु असां ज़लील थी विया। क़ुरान जी जॻह ते अॼु मोबाइल असांजे हथनि में अची वई। जंहिं अल्लाह जे पाक किताब जा मसहफ़ खोले पढ़ंदा हुआसीं, इन नेमत खां अल्लाह ताला असांखे महरूम करे छॾियो। हाणे क़ुरान जो थोरो घणो दौर कंदासीं त बि मोबाइल ते ॾिसी करे। जेको मसहफ़ ऐं पन्ने खे ॾिसण में सुकून हूंदो हो, दिल जी रोशनाई हूंदी, अखियुनि जो नूर हूंदो आहे, क़ुरान जे हर्फ़नि खे ॾिसण, उन मसहफ़ खे ॾिसण, अॼु उहा ख़ुशि नसीबी असां खां अल्लाह ताला फुरे छॾी। अॼु उहा नेमत कान्हे। मौजूदु आहे क़ुरान मौजूदु आहे, लेकिन दिलि नथी चवे क़ुरान करीम जे बरकनि खे खोले असां तिलावत कयूं। अॼु ख़ासि अलमारी में क़ुरान महफ़ूज़ आहे। जेकॾहिं अल्लाह जा बाना थोरो घणो पढ़ंदा त मोबाइल ते ॾिसी करे पढ़ंदा।
ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून। अल्लाह फरमाए तो ये मुझे वो पाक किताब तव, ये मुझे वो कलामुल्लाह तव, ये मुझे वो कुरान तव। इनके को पलीद हालत में न खणे, नजस हालत में न खणे। अल्लाह ताला मना कया, फरमाई छो ये कुरान वो कुरान तव। अगर कहीं चमड़े में न अची वने, अल्लाह जे रसूल फरमायो हदीस सहिया सिलसिला सहिया में शेख अलबानी इनके सही जो हुक्म फरमाए लगायो आ त ही उहा हदीस आ। अल्लाह जे रसूल फरमायो कुरान जहीं चमड़े में न अची वियो, उन चमड़े के बाहि न साड़ींदी, उन चमड़े के कॾहिं बाहि न लॻंदी जंहिंमें कुरान आहे। तव्हां छा था सोचो कहिड़ो चमड़ो आहे? ही इंसान जी चमड़ी आहे, इंसान जी दिलि आहे, इंसान जो दिमाग़ आहे, जंहिंजे अंदर कुरान महफूज़ आहे। कुरान सां मुहबत कई त इन चमड़े के, इन जिल्द के, इन इंसान के जहन्नम जी बाहि न साड़ींदी। कुरान के पलीताई में न खणो, पाक थी खणो। मसहफ़ अल्लाह जो पाक किताब, पन्ननि वारो कुरान पाक आहे। मोबाइल में कुरान आहे, पाक आहे, को शक न आहे। अल्लाह जा पाक किताब जा उहे हर्फ़ आहिनि, पर हिकिड़ो फ़र्क़ु आहे, जेको हुन मां असांखे फ़ाइदो थींदो न मसहफ़ मां, एतिरो फ़ाइदो मोबाइल मां कोन थींदो। छो त मोबाइल पूरी गंद ऐं किचरे सां भरियल आहे। गंदगी हिन में, बेहयाई हिन में, बुछड़ाई हिन में, भले को इस्तेमाल न करे ठीक आहे, पर जेॾी महिल बि तव्हां खोलींदव, नेट खोलियो, केॾी बि कोशिशि कयो, पर बेहयाई हूंदी हूंदी लाज़मी। केतिरो ई कोशिशि कयो, हाणे उन ई बेहयाई में, उन ई बुछड़ाई में क़ुरान करीम त आहे, ठीकु आहे, पंहिंजी जॻह ते महफ़ूज़ आहे, असां पढ़ी सघूं था, इहा फतवा कोन थो ॾियां, को नाजाइज़ कोन्हे, ठीकु आहे, पढ़ी सघूं था, पर जेको मसहफ़ क़ुरान करीम वारो आहे, उन में हिन में वॾो फ़र्क़ु आहे। असांजे तिलावत में होॾा सिर्फ़ु अल्लाह ताला सां तवज्जो अल्लाह ॾे हूंदो। एॾा पढ़ंदे पढ़ंदे अचानक का तस्वीर अचो वञे, को रिंग अचो वञे, का काल अचो वञे, उन में साज़ रखियो पियो आहे ऐं बेहयाई बुछड़ाई लॻी पई आहे। इन लिहाज़ सां मुस्लमानो, असां क़ुरान करीम खां जीअं पोइते थिया आहियूं, तीअं क़ुरान जे दुश्मननि, इस्लाम जे दुश्मननि मौक़ियो वठी करे असांजे इन पाक किताब जी बेहुरमती था कनि। अल्लाह जो ही उहो किताब आहे, उहो कलाम आहे, जंहिं सबब सां अल्लाह ताला सां मुलाक़ात, यानी अल्लाह ताला सां हम कलाम बानू थींदो आहे। हम कलाम, तव्हां सोचींदो अल्लाह ताला सां बानू कीअं ॻाल्हाईंदो? क़ुरान करीम जी तिलावत सां बानू पंहिंजे रब सां ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, कुरान करीम सबब आहे अल्लाह ताला सां हम कलाम थियण जो। कुरान करीम सबब आहे अल्लाह ताला सां रिश्ते खे क़ाइम रखण जो। कुरान करीम सबब आहे अल्लाह ताला सां मुहब्बत खे जोड़े रखण जो। अल्लाह जे रसूल फरमायो, हदीस सही मुस्लिम में आहे, हिकिड़ी अहिड़ी सूरत अथव जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजे रब सां ॻाल्हाईंदा आहियो। तव्हांजी हिकु हिकु आयत जो जवाब अल्लाह ताला ॾींदो आहे तव्हांखे। तव्हां ॿुधंदा कोन आहियो, तव्हां ॿुधंदा कोन आहियो, लेकिन अल्लाह ताला तव्हांजे हिकु हिकु आयत जो जवाब ॾींदो आहे। हदीस सही मुस्लिम में आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु सूरत जो ज़िक्र कनि पिया। उहा सूरत कहिड़ी आहे तव्हांखे यादि आहे? जंहिं सूरत जे ज़रिए तव्हां पंहिंजे रब सां ॻाल्हायो। उहा कहिड़ी सूरत आहे क़ुरान में जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजे रब सां ॻाल्हायो? उहा सूरत जेका अल्लाह ताला न तौरात में नाज़िल कई, न इंजील में नाज़िल कई, न ज़बूर में नाज़िल कई, न सुफ़े इब्राहिम में नाज़िल कई, न सुफ़े मूसा में नाज़िल कई, न कुरान में वरी इन जे मुक़ाबले में का ॿी आयत नाज़िल कई। ही उहा आयत आहे जंहिंखे अल्लाह ताला फरमायो हिन में शिफ़ा अथव। शिफ़ा सूरत जो नालो आहे, रुक़ैया हिन सूरत जो नालो आहे। शिफ़ा करण वारी सूरत आहे, निजात ॾियण वारी सूरत आहे। उहा सूरत घणो करे एतिरी त अल्लाह ताला आसान बनाए छॾी आहे जो मासूम ॿार खे बि यादि हूंदी, पीरासन खे बि यादि हूंदी। उहा आहे सूरतुल फातिहा, अलहम्द, जंहिंजे ज़रिए माण्हू अल्लाह ताला सां ॻाल्हाईंदो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु
इन हदीस की फजीलत पिया बयान कर फरमाइन पिया त उहा सूरत हर निमाज़ में पढ़ी वेंदी आहे। इमाम हुजे मुक़्तदी हुजे, कहिड़ी बि निमाज़ हुजे, 5 वक़्त निमाज़ हुजे, जुमे जी निमाज़ हुजे, ईद जी निमाज़ हुजे, जनाज़े जी निमाज़ हुजे, फर्ज़ निमाज़ हुजे, नफ़िल निमाज़ हुजे, वित्र निमाज़ हुजे, सलात इस्तिस्का हुजे, सलात निजाह हुजे, कहिड़ी सलात तस्बीह हुजे, कहिड़ी बि निमाज़ हुजे जंहिंमें सूरतुल फातिहा न पढ़ी उहा निमाज़ कान्हे का, उहा रकअत कान्हे का। हज़रत अबू हुरैरा पियो ॿुधाए त हिकिड़े शख़्स वरी सवाल कयो, यमन जो शख़्स आहे, चवे थो अबू हुरैरा ठीकु आहे हर रकअत में त पढ़जे, पर इमाम अॻियां बीठो हुजे, असां पोइते हुजूं, इमाम ॾाढे किरायत करे, पोइ असां कीअं पढ़ंदासीं? हज़रत अबू हुरैरा पंहिंजे हथ सां ज़ोर सां उनजे ॾमरे ते, उनजे बाज़ू ते ढक हणी चई तूं दिलि में पढ़। इमाम अगरि ॾाढे पियो पढ़े त सूरतुल फातिहा तोखे पढ़णी आहे दिलि में, ॿी सूरत न पढ़जां, पोइ ॿुधजां क़ुरान किरायत ॿुधजां, पर इमाम जे पोयां सूरतुल फातिहा पढ़जां। ही सही मुस्लिम हदीस आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु ने माण्हुनि खे सम्झायो आहे। उन खां पोइ छा था फरमायूं त ही उहा सूरत अथव जो अल्लाह जे रसूल फरमायो जेॾी महिल बानू न तिलावत कंदो आहे चवंदो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाने अञा एस ताईं आयत पढ़ी आहे त अल्लाह ताला जो जवाब ॾींदो आहे हमिदनी अब्दी, मुझे बानी मुझो हम्द कयो आहे। बानू पढ़ंदो आहे रहमानिर रहीम, अल्लाह जे तरफ़ां जवाब मिलंदो आहे असना अलैया अब्दी, मुझे बाने मुझी सना कई आहे। बानू चवंदो आहे मालिक यौमिद्दीन, अल्लाह जे तरफ़ां जवाब मिलंदो आहे मज्जदनी अब्दी, मुझे बाने मुझी बुज़ुर्गी बयान कई आहे। बानू चवंदो आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, अल्लाह ताला जे तरफ़ां जवाब मिलंदो आहे हाज़ा अब्दी हाज़ा बैनी व बैन अब्दी। माण्हू चवंदो आहे इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। अल्लाह ताला फरमाईंदो आहे हाज़ा लिअब्दी व लिअब्दी मा सअल। माना हाणे इन सूरत खे मूं ॿिनि हिसनि में तक़सीम कयो आहे। मालिक यौमिद्दीन ताईं मुंहिंजो हिसो आहे, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन खे मूं तक़सीम करे छॾियो आहे ॿिनि हिसनि में। हिकिड़ो हिसो इन सूरत फातिहा जो मूं अल्लाह जे लाइ, हिकिड़ो हिसो तो बाने जे लाइ, छो त जंहिं हिसे में तुंहिंजी दुआ ई दुआ आहे इहदिना सिरातल मुस्तकीम, माना इहो तुंहिंजो हिसो आहे। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन में बि मूं ॿिनि इन आयत खे ॿिनि हिसनि में तक़सीम कयो आहे। माण्हू जेॾी महिल इबादत कंदो आहे इहो मुंहिंजो हक़ आहे, सजदो कंदो आहे मुंहिंजो हक़ आहे, मुंहिंजे अॻियां क़याम जी हालत में हूंदो आहे, मुंहिंजे अॻियां रुकू जी हालत में हूंदो आहे, मूंखां सवाइ कंहिंखे न निवरत कंदो, न कंहिंजे अॻियां आजिज़ थींदो, न कंहिंजे अॻियां झुकंदो, न कंहिंजे लाइ इबादत कंदो। इहो ख़ासि मूं अल्लाह जो हिसो आहे। ऐं ॿिए में आहे व इय्याक नस्तईन, बानू मदद तो तलब करे, माना इहो तुंहिंजो हिसो आहे, तो मूंखां तलब मदद कई आहे, आऊं तुंहिंजी मदद कंदुसि। अल्लाह ताला हर आयत जो जवाब थो ॾे। ही सूरतुल फातिहा पूरो कुरान अल्लाह करीम सां, अल्लाह ताला सां ताल्लुकात खे क़ाइम करण जो हिकु सबबु आहे। असां अल्लाह जे पाक किताब खे ॾिसूं। आया कुरान करीम जा दुश्मन कुरान करीम खे मिटाइण जे लाइ 1500 सालनि ताईं अॼु ताईं कंहिं कुरान करीम जे ज़बर ज़ेर पेश खे बि तब्दील न कयो आहे, न करे सघंदो, छो त इन जी ज़िमेदारी ख़ुदि अल्लाह रब्बुल आलमीन खई आहे। ही सिर्फ़ बेईमान है, शैतान है, कुरान करीम जी बेहुरमती करे मुसलमाननि जे खे पुकारीनि था, ललकारीनि था, मुसलमान जी गैरत पिया ॾिसनि, हालांकि अल्लाह जे पाक किताब खे कुझु नथा करे सघनि। ही उहो किताब आहे अल्लाह जो। अॻ में बि कोशिशि कई वई,
तफ़सीर जे अंदरि पढ़ो। ख़लीफ़ा मामून रशीद, ख़लीफ़ा मामून जे टाइम ते ख़ासि हिकिड़ी मजलिस हूंदी क़ुर करीम जे बारे में। हर साल हिकु जलसो हूंदो हो जंहिंमें मुख़्तलिफ़ मौज़ू ख़तीबनि खे ॾिना वेंदा हुआ ऐं हर मज़हब जा माण्हू ईंदा हुआ। मुस्लमान, यहूदी, हिंदू, बुत परस्त, ईसाई, नसारो, मजूसी सभु ईंदा। मुसलमाननि खे ख़ासि दावत जो उनवान ॾिनो वेंदो क़ुरान करीम जे हवाले सां, अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़। ऐं ख़लीफ़े इन करे इहा मजलिस कॉन्फ्रेंस रखी ऐं ॿियनि मज़हबनि खे जमा कंदो हिकु स्टेज ते, ताजो ॿिया बि माण्हू हर हिकु पंहिंजे पंहिंजे मज़हब जे मुताबिक़ अचे, ताजो क़ुरान बि ॿुधे, अल्लाह जे पाक किताब खे ॿुधे, अल्लाह जे रसूल जे फरमान खे ॿुधे। इन नियत सां सभिनी खे घुरायो वेंदो। पोइ जेके गैर मुस्लिम हूंदा उन्हनि खे बि उन्हनि जे हैसियत मुताबिक़ उनवान ॾिना वेंदा। कंहिंखे सफ़ाई जो उनवान ॾिनो वेंदो, कंहिंखे इंसानियत जो उनवान ॾिनो वेंदो, कंहिंखे रहम दिली जो उनवान ॾिनो वेंदो। छो त इहे शयूं त ॿियनि मज़हबनि में बि हूंदियूं आहिनि। अहिड़े ई नमूने सां सभिनी खे पंहिंजा मौज़ू मिलंदा हुआ। हिकिड़ो अहिड़ो शख़्स ईसाई आहे जंहिं बहितरीन अंदाज़ में ख़िताब कयो आहे। उन खां बाद में ख़लीफ़े जेॾी महिल मजलिस ख़तमु थी आहे, ख़लीफ़े वक़्त जो ख़लीफ़ो आहे, उन हिनखे दावत ॾिनी इस्लाम जी। हुन इनकार कयो कि न इस्लाम नथो आणे सघां। हलियो वियो। ॿिए साल अचे त मुस्लमान आहे, ॿिए साल अचे त मुस्लमान हुयो। ख़लीफ़े खे ताजुब थियो, चई तोखे कहिड़े सबब सां, तो कहिड़ो सबब ॾिठो क़ुर करीम में तूं मुस्लमान थी वई? मूं तोखे दावत ॾिनी, तो इनकार कयो। अॼु तूं मुस्लमान थी करे ॿिए साल में आयो आई इन साॻी स्टेज ते। अॻे साल त तूं ईसाइनि जो पादरी हुए, अॼु तूं मुस्लमान ही। जवाब छा थो ॾे? चवे थो ऐं ख़लीफ़ा, जॾहिं तो दावत ॾिनी मूंखे चिड़ पे लॻी, कावड़ पे लॻी। ऐं इन ई मजलिस में बार बार मुसलमान इहा आयत पिया पढ़नि, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। बेशक इन क़ुरान खे असां नाज़िल कयो आहे, असां इन जा मुहाफ़िज़ आहियूं। मूं सोचियो ॾिसां भला क़ुरान करीम ग़लतियुनि खां पाक आहे। ही मुसलमान हर टाइम ते था चवनि क़ुरान करीम जी ज़बर ज़ेर खे मटाए नथा सघो। अॼु आऊं थो आज़मायां, आऊं हितां वयसि, तव्हांखे ख़बर आहे आऊं वॾो तमामु लिखण में होशियारु आहियां, अदीब आहियां, शाइर आहियां। मूं क़ुरान करीम जा नुस्ख़ा लिखण खां अॻु में तौरात लिखी, उन में पंहिंजे तरफ़ां लिखियुमि, इंजील लिखियुमि, पंहिंजे तरफ़ां लिखियुमि, हज़रत दाऊद ते नाज़िल थियण वारो किताब ज़बूर लिखियुमि, उन में बि मूं पंहिंजे तरफ़ां लिखियो। उन्हनि जा नुस्ख़ा, उहे किताब मूं पंहिंजे पंहिंजे मज़हब वारनि जे गिरजाउनि में रखिया, इबादत खाननि में रखिया। माण्हू अचनि पिया, अखियूं पूरे वठंदा पिया वञनि, केर बि जांच न पियो करे त ग़लति आहे सही आहे। खपी विया, को नुस्ख़ो न बचो। क़ुरान करीम में मूं पंहिंजे तरफ़ां कुझु लिखियो, उनखे रखे मुसलमाननि जे मस्जिद में, मुसलमाननि जे इदारनि में, मुसलमाननि जे मदरसनि में अचनि माण्हू, अची वठनि। केतिरे वक़्त महीननि ताईं उहे क़ुरान पिया, जेको अचे ॾिसां, खोलियो ॾिसियो हलियो वञे। मूं सवाल कयो त तव्हांखे अल्लाह जे किताब सां मोहबत न आहे, क़ुरान सां मोहबत न आहे? ॾिसो ज़बूर वारा, इंजील वारा, तौरात वारा कीअं पंहिंजा किताब वठी विया, ॾिठऊं कोन। इन्हनि खे किताबनि सां मोहबत हुई। ही तव्हांजो कलाम आहे, तव्हांजो किताब आहे। मुसलमान जवाब था ॾियनि, अल्लाह जो पाक किताब पाकीज़ा किताब आहे। ही तो जेका शैतानगिरी कई आहे, क़ुरान जे हर्फ़नि खे मटायो आहे, माना खे मटायो आहे, असां सम्झूं था असां इहो क़ुरान दिलि में महफ़ूज़ कयो आहे। इन करे क़ुरान जो हिकिड़ो नुस्ख़ो केरु न वठंदई। उन वक़्तु मूं कलमो पढ़ियो, मुसलमान थी वियसि। ऐं अल्लाह, हाणे मूंखे यकीन आहे ही तुंहिंजो पाक किताब उहो किताब आहे जेको तो नाज़िल फरमायो आहे, तूं ई क़यामत ताईं हिन जो मुहाफ़िज़ आहीं। ॿियो वाक़ियो तफ़सीर में, उहो बि बहितरीन सम्झाणी आहे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह जे दौर में, अमीरुल मोमिनीन उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि, उन जे दौर जी ॻाल्हि आहे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह हर साल में मुनाज़रे जो हिकिड़ो जलसो रखंदा, हिकु मजलिस क़ाइमु कंदा, जंहिंमें वॾे में वॾा मुनाज़रा ईंदा,
मुसलमान मुनाद रहींदा, यहूदी मुनाद रहींदा, ईसाई मुनाद रहींदा, ताजु जेके भी मुनाद हुजन माण्हू उन्हनि खे ॿुधनि, मुसलमाननि खे लाजवाब करे छॾीनि, मुसलमान क़ुरान करीम खे दलील ॾियनि ताजो अल्लाह जो पैगाम पहुची वञे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह उन वक़्तु इहो प्रोग्राम कराईंदा हर साल। हाणे ईंदो मुनाज़रो शुरू थींदो ऐं उन वक़्तु वॾो फ़र्क़ु हो, मुनाज़रनि में फ़ाइदो हूंदो। वक़्त जा ख़लीफ़ा वेहंदा हुआ, काज़ी वेहंदा हुआ, तलवारूं चमकंदियूं पयूं त ख़बरदार कंहिं बि अगरि कूड़ी रिवायत बयान कई या अल्लाह जे रसूल ते कूड़ ॻाल्हायो या अल्लाह जे क़ुर जे बारे में, उहो ज़िंदा न बचंदो। इन करे सभु ख़्यालु कंदा त सच ॻाल्हायो। पोइ जेके जंहिं वटि दलील हुजनि उहे दलील पेश करे, मुनाज़रो थियो। यहूदी हिकिड़ो हो, उन वॾा दलील पेश कया ऐं उन जा दलील उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह खे पसंदि अची विया, पर उन जे मज़हब मुताबिक़, उन यहूदी जे मज़हब मुताबिक़, उन जे सम्झ जे मुताबिक़ उन जो मुनाज़रो करणु ॿिए मज़हब सां हुयो। पोइ वरी मुस्लमाननि सां थियो त मुस्लमान हिननि खे लाजवाब करे छॾियो यहूदी खे, पर यहूदी कई दलील ॾे पियो, अक़ली दलील ॾे पियो, पर मुस्लमान वरी बि ग़ालिब थी वियो। अल्लाह जे पाक किताब उनखे शिकस्त ॾिनी। जेॾी महिल मुनाज़रो ख़तमु थी वियो, उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह उन यहूदी खे चयो, तूं मुस्लमाननि खां त हाराए वई, तो उहे दलील पेश न कया, पर तुंहिंजा दलील जेके पहिरीं तो दलील ॾिना ॾाढा अक़ली दलील हा, तोखे इल्मु आहे पंहिंजी जॻह ते, ऐं तोखे इस्लाम जी दावत थो ॾियां, इस्लाम क़बूल कर। यहूदी गुस्से में अची चई, आउं यहूदी जो आलिम आहियां, आउं वॾो आलिम आहियां उन्हनि जो, आउं राहिब आहियां, मुंहिंजी इज़त आहे यहूदियुनि वटि, आउं तव्हां मुस्लमाननि में अचां, ईअं न थींदो। ठीकु आहे, ख़लीफ़े त सिर्फ़ु हुनखे दावत ॾिनी। ॿियो साल जेॾी महिल थियो, ॿिए साल मुनाज़रे वारी स्टेज ते जेॾी महिल ऐलान थियो त मुस्लमाननि जो मुनाज़िर केरु आहे, यहूदियुनि जो मुनाज़िर केरु आहे, त मुस्लमाननि जो मुनाज़िर उहो ई अॻिले साल वारो यहूदी आहे, उहो ई मुस्लमाननि जे तरफ़ां मुनाज़िर थी अॼु पेश थियो आहे। ऐं अमीरुल मोमिनीन, आऊं आहियां मुस्लमाननि जो मुनाज़िर। अमीरुल मोमिनीन उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह खे ताजुब थी वियो, ई छा आहे, तूं उहो ई माण्हू ई अॻे साल मूं तोखे दावत ॾिनी, तूं गुस्से में अची वई, अॼु तूं मुस्लमाननि जे तरफ़ां मुनाज़िर थी करे आयो, यकीनन हिकिड़ो सचो पको मुस्लमान, छा सबब हो? कि अमीरुल मोमिनीन, आउं जेॾी महिल हितां वयुसि, तव्हां मूंखे इस्लाम जी दावत ॾिनी, मूं इनकार कयो, पोइ मूंखे चिड़ लॻी त मुस्लमान छो था चवनि त अल्लाह जो पाक किताब उनखे केरु तब्दील नथो करे सघे, कोई मटाए नथो सघे। मूंखे कावर आई, मूं चयो ॾिसो त आउं इहो दलील हिननि जो नाकाम कंदुसि, ईंदड़ साल मुनाज़रे में आउं दलील पेश कंदुसि। मूं क़ुर करीम लिखियो, पोइ मूं चयो त वॾी तब्दीली न कयां, मामूली तब्दीली कंदुसि हिकिड़े लफ़्ज़ जी, ऐं लफ़्ज़ बि ॻोल्हींदुसि जेके मुशाबिहात मां हुजनि, मुतशाबिह हुजनि, हिकु जहिड़ा हुजनि। अज़ीज़ुनि जी जॻह ते गफ़ूर खणी लिखंदुसि, रहीम जी जॻह ते गफ़ूर लिखंदुसि, ताजो पढ़ण वारो सोचे वेंदो, चवंदो इहा ग़लती कान्हे, सही आहे, हिन आयत सही पढ़ी आहे, सुभाणे मूं वटि दलील हूंदो, ॾिसो तव्हां चयो न ज़बर ज़ेर कोई न मटाए सघंदो, मूं ई तव्हांजो पूरो लफ़्ज़ मटाए छॾियो, गफ़ूर रहीम जी जॻह ते अज़ीज़ुन हकीम मूं लिखी छॾियो, तव्हां ॾिसो छा लिखियो आहे। चवे थो मूं लिखी, मूं चयो हाणे आउं आज़मायां थो मुस्लमाननि खे, मुस्लमाननि जो इम्तिहान वठां, ॾिसां त भला मुस्लमान छा था चवनि। हिकिड़ी आयत मूं लिखी, वसारिक़ु वसारिक़तु फ़क़्तअू अयदीहुमा जज़ाअन बिमा कसबा नकालन मिनल्लाह वल्लाहु गफूरुर रहीम। चवे तो लफ़्ज़ छा आहे, वल्लाहु अज़ीज़ुन हकीम, क़ुर में ई आहे वल्लाहु अज़ीज़ुन हकीम, पर हिन लिखियो वल्लाहु गफूरुर रहीम। आख़िर में सिर्फ़ ॿ लफ़्ज़ आहे। चवे तो हिकिड़े मुस्लमान वटि वयुसि, अरब त हो त अरबी त सम्झी सघे पियो, मूं हुनखे चयो तूं आलिम आहीं की न,
कुछ मां कुरान पढ़े रही थी न चाहे मां कुरान जी का आयत तो के इंडिया या न थी न कांदी अचे मुसलमान तई हाजी यकीनन मुके ईमान आ पक्को मुसलमान आया दीन के समझी सका तो इस्लाम के समझी सका तो पर कुरान का मान पढ़े या न समझी सका आयत मुके याद खाने का जी तो के खबर आ तो मु कुरान करीम में की आयत लिखी आ अल्लाह ताला केडो त इंसाफ कयो आ फरमाए वस्सारिकु वस्सारिकतु फक़तउ अयदियहुमा जज़ाअन बिमा कसबा नकालन मिनल्लाह वल्लाहु गफूरुर रहीम। जब तो मुआख में ये लफ्ज चया अल्लाह ताला फरमाए तो जड़े मल चोर चोरी करे मर्द चोर हुजे या औरत चोरी करने वाली हुजे उन जो हथ कटियो अल्लाह ताला हुकुम कयो हथ कटण जो उनके हथ के कटियो चोर जो यो सजा है चोर जी अल्लाह ताला गफूरुर रहीम जे तो मुंह ने के ॾिस अल्लाह ताला केॾो इंसाफ कयो आहे मूंखे जी त अल्लाह ताला वाकई इंसाफ कयो आहे पर एतिरो आऊं सम्झां थो तूं ग़लति पियो पढ़ी चवे तो मुझे पैर हेठां ज़मीन निकिरी वई तू कुरान पढ़ी नहीं हाफिज नहीं चवे तो अञा त आलिम वटि कोन वयसि कंहिं हाफिज वटि कोन वयसि कंहिं कारी वटि कोन वयसि हिकिड़े आम जेको मूं सम्झो ई जाहिल आहे त मुस्लमान पढ़ियल कोन्हे मूंखे चई त तूं जीअं पियो पढ़ी न आउं एतिरो सम्झां थो ग़लति पियो पढ़ी चई छो ग़लति जी अल्लाह ताला जंहिं जॻह ते सज़ा मुक़ररु कंदो आहे न अल्लाह ताला छो तो अरबी तो समझी वियो माना तो समझी पियो सके अल्लाह ताला जंहिं जगह ते अज़ाब मुसलत करे या सज़ा कंहिं माण्हू खे ॾे गुनाह जी उन जगह ते रहम जा लफ़्ज़ कोन्हनि तो ये आखिर में जेके लफ़्ज़ चया न गफूर ये लफ़्ज़ कोन हूंदा वरी तूं कंहिंखां पुछा कर चवे तो उन वक़्तु मूं चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह ऐं ईमान तो आणे अल्लाह खां सिवा कोई माबूद न आहे अल्लाह अकेलो आहे अल्लाह जो रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल ई माण्हू आहे यकीनन ई अल्लाह जो पाक किताब क़यामत ताईं कोई मटाए न सघंदो कोई तब्दील करे न सघंदो इन जी ज़िम्मेदारी इन जी ज़मानत अल्लाह अहकमुल हाकिमीन खई आहे मुंहिंजा मुस्लमान भाइरो ये अल्लाह जो पाक किताब जॾहिं असां उन सां मोहबत कंदासीं उनखे सम्झंदासीं उनखे पढ़ंदासीं त यकीनन असां कामयाब थी वेंदासीं। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन असांखे क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।